नसीराबाद में पीपी शहीद भुट्टो पारां आर्थर वाह में ज़रई पानी की खोज खिलाफ़ आर्थर वाह के पेट में भी अनोखो एहतजाज किया वियो। पीपी शहीद भुट्टो पारां एडवोकेट यूसुफ पतूजो, कामरेड इब्राहिम चांडियो, ममताज़ कल्होड़ो ऐं ॿियनि जी अॻवाणी में कारकुननि आर्थर वाह के पेट में लही आपाशी अमले ऐं पाणी चोरी कंदड़ पार्टियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो किया वियो। उन मौक़े ते अॻवाणनि चयो त असां आर्थर वाह के पेट में बीठा आहियूं जिते हिकु फुट भी पानी नाहे। कंबर ऐं लाड़काणे ज़िले के पुछड़ी वारनि आबादगारनि खे 62 माण्हुनि पानी खां महरूम बणाए गहरीलो रेगुलेटर खां नसीराबाद ताईं मुख़्तलिफ़ हंधनि ते नाजाइज़ धिका लगाए छॾिया आहिनि। हिननि चयो त आपाशी अमलदारनि बासियुनि खां रिश्वत वरिती आहे। गैर कानूनी पाइप लगाए कट ॾेई रेगुलेटरनि जा दरवाज़ा बंदि किया विया आहिनि। मुज़ाहिरीन चयो त हीअ आपाशी खाते जा अमलदार अदालतुनि जो भी हुकुम नथा मञनि। असां हिननि ख़िलाफ़ अदालत में केस दाख़िल कया आहिनि। अदालत में भी ग़लत बयानी करे था वञनि ऐं हींअर ताईं जारी थियल कंहिं भी अदालती हुकुम जी पासदारी नाहे कई वई।